सिंध हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर مرتضي वहाब चयो आहे त वफ़ाक़ सिंध जी माली शेयर मां कटौती करे गैर आइनी क़दम खंयो आहे। वफ़ाक़ पारां जुलाई में रेवेन्यू जा हदफ़ पूरा करण जी दावा त करे थो, पर सिंध खे पंहिंजे हिसे जी रक़म जारी नथो करे। सिंध जे माली शेयर मां वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कटौती करण ते रद्द अमल ज़ाहिर कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान مرتضي वहाब चयो त वफ़ाक़ी हुकूमत जूं दावाऊं हिकिड़ियूं ऐं कम ॿियो आहे। वफ़ाक़ आइन तहत NFC अवॉर्ड मां सूबनि खे हिसो ॾियण जो पाबंद आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत मुसलसल भञकिड़ी करे रही आहे। हुन चयो त PTI दावा करे रही आहे त हुननि जुलाई महीने में रेवेन्यू जो हदफ़ पूरो कयो। जेकर इहो हदफ़ पूरो थियो आहे त पोइ सिंध खे NFC जे रहियल रक़म जारी छो नथी कई वञे। तर्जुमान सिंध हुकूमत चयो त सिंध हिन वक़्तु कोरोना एमरजेंसी, मॉनसून सूरतहाल ऐं ॿियनि मसइलनि सां मुंहुं ॾेई रही आहे, पर अहिड़ी सूरतहाल में वफ़ाक़ सूबाई हुकूमत जो माली हिसो हर महीने घटाए रहियो आहे। अहिड़ी सूरतहाल में ख़र्च ऐं तरक़ी जा मक़सद कीअं हासिल करे सघिबा। مرتضي वहाब चयो त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत वटि मसइला हल करण जी सघ नाहे त पोइ अवाम ते फ़ैसिलो छॾियो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे घर भेड़ो थियणु घुरिजे।